अम्मा तू ऐं बाबा पंहिंजे लेखे फ़ैसिलो करे छॾियो? न्याणियुनि खां पुछबो आहे छा? असां में अञा इहो रवाज कोन पियो आहे। रिडनि ऐं बकरियुनि खां बि कोण माल कोन पुछबो आहे। पोइ उन्हनि में असां में कहिड़ो फ़र्क़ु आहे? इहे ऊंधियूं ॻाल्हियूं उन्हनि किताबनि में लिखियलूं हूंदियूं। माई मग़ज़ बि तुंहिंजो उन्हनि किताबनि ख़राब कयो आहे। किताब मग़ज़ ख़राब कोन कंदा आहिनि, मग़ज़ ते पयल पर्दा हटाईंदा आहिनि। हाँ, इहो बि किताबनि में लिखियल हूंदो आहे त औलाद माइट सां मुक़ाबिल थी ॻाल्हाए। आऊं बि चवां इहे सबक़ तोखे किथां था मिलनि? इहो मिणमिण छा पई करीं? ॾाढी ॻाल्हाए। अम्मा मूं तोसां कॾहिं बि बेअदबी कान कई आहे। बेअदबीअ खे